अस्सलाम वालेकुम नाज़रीन। इबरत टेलीविज़न नेटवर्क सां गॾु आहियां ग़ुलाम हुसैन ख़ासि क़िली। अॼु सॼी दुनिया सां गॾु पाकिस्तान समेत सिंध में बि ॾियारीअ जो ॾिहाड़ो हिंदू बिरादरीअ तरफ़ां भरपूर नमूने सां मल्हायो पियो वञे। ॾियारीअ जे मौक़े ते इबरत ग्रुप ऑफ पब्लिकेशन जे तरफ़ां ऐं इबरत टेलीविज़न नेटवर्क जे तरफ़ां समूरी हिंदू बिरादरीअ खे ॾियारीअ जूं वाधायूं हुजनि। सॼी दुनिया सां गॾु पाकिस्तान समेत सिंध में बि हिंदू बिरादरी तरफ़ां ॾियारी भरपूर नमूने सां अॼु मल्हाई पई वञे। कराची, हैदराबाद समेत समूरनि शहरनि तोड़े ॻोठनि में ॾियारी जूं तक़रीबूं मुनक़िद कंदे प्रोग्राम कया पिया वञनि। सिंध यूनाइटेड पार्टी जे मरकज़ी सदर सैयद ज़ैन शाह ॾियारी जे मौक़े ते हिंदू भाइरनि खे मुबारकबाद ॾींदे नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार कयो आहे। कराची मां जारी कयल पंहिंजे बयान में SUP सदर सैयद ज़ैन शाह चयो आहे त ॾियारी जे मौक़े ते हिंदू भाइरनि जी ख़ुशी ऐं उन्हनि सां गॾु आहियूं। हिक ॿिए जी ख़ुशीअ में शरीक थियण सां भाईचारे खे हथी मिलंदी आहे। सैयद ज़ैन शाह चयो त हिंदू बिरादरी मुल्क ऐं सिंध जी वॾी ख़िदमत कई आहे। हिन चयो त दीवाली रोशनियुनि जो त्योहारु आहे। ॾियारी चङाई ऐं ऊंदहि मथां रोशनीअ खे ग़ालिब आणण जो त्योहारु आहे। रोशनी सभिनी खे बिना कंहिं फ़र्क़ जे रोशनी ॾिए थी। इहो ई ॾियारीअ जो पैग़ाम आहे। असांखे पंहिंजे सोच ऐं अमल ज़रिए अमन मुहबत जी रोशनी फैलाइणी आहे। सैयद ज़ैन शाह चयो त ॾियारी असांखे हिकु पैग़ाम ॾिए थी त ऊंदहि केतिरी बि गहरी हुजे पर उनखे ख़तमु करण लाइ हिकु ई ॾीओ काफ़ी हूंदो आहे। ॾियारी जे मौक़े ते रोशनास उन ॻाल्हि जो अहसासु ॾियारींदी आहे त असां हिक ॿिए सां प्यार मुहबत ऐं दोस्तीअ सां हिक ॿिए जे ज़िंदगियुनि खे रोशन करे सघूं था। हिन चयो त सिंध यूनाइटेड पार्टी मुल्क में रहंदड़ समूरनि ग़ैर मुस्लिम बिरादरियुनि जे हक़नि जो तहफ़ुज़ कंदी रहंदी आहे। उन्हनि जे हर ॾुख ऐं ख़ुशीअ में साणनि गॾु हूंदी आहे। ॾियारीअ जे मौक़े ते उमरकोट जे क़िले ऐं कोटडीजे जे क़िले ते ॾियारी जे हवाले सां ॾियारी जे मौक़े ते ॾिया ॿारे भरपूर नमूने सां ॾियारी जे तक़रीबुनि जी शुरूआति कई वई आहे। ग़ुलाम हुसैन ख़ासि क़िली, इबरत न्यूज़।